जिए सिंध जिए दुनिया जी महकूम ऐं मज़लूम आवाम ता सभिनीनि जी मां थोराइती आहियां ता सभिनीनि खे मां सुख सलाम पेश कयां थी त 15 ॾींहंनि खां ही पूरो शहर जंहिंमें माई मर्द ॿार नौजवान मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमूं मुख़्तलिफ़ शहरी इतिहाद जूं तंज़ीमूं मुख़्तलिफ़ मज़हबी जमायतुनि जूं तंज़ीमूं सिंगार जे लाइ बिछियूं आहिनि। इहा सिंगार जी गवाही आहे बेॾोया हुजण जी। ॿियो ॿी ॻाल्हि इहा कयां थी त ही सभु बीठा आहियूं रोज़ दाही कयूं था हितां जा MP MNA असां तव्हांजे वोटनि ते विया आहिनि ऐं असां उन्हनि सां राब्तो बि कयो आहे। अबा तव्हांजे तक में ही रोज़ गोड़ आहे 15 ॾींहंनि खां। छा ॻाल्हि आहे पुछो त सही पंहिंजे राज भाग खां को आयो आहे तव्हां ॾे हितां जे आला इदारे सां तालुक़ु रखंदड़ माण्हू को आयो? मुंहिंजो सवाल आहे तव्हां खां हिन नसीराबाद शहर खां। हिते पाणी न हुजे हिते मज़दूरनि सां जेको थिए हिते कॾहिं न आया पर ही जेको माण्हू खंभिजी विया। पहिरियां बि असांजे शहर मां माण्हू 5 माण्हू हिक दफ़े में खंभियल हुया। हाणे सिंगार जेको असांजी तंज़ीम जेकी इन्हनि वटि इन्हनि जे इदारनि वटि रजिस्टर थियल आहे हू जेको हिते काउंसलर ते बीह चुको आहे ऐं खटियल काउंसलर आहे हू जंहिंजी मां ॻाल्हि थी कयां उहो MP जी सीट ते बीठो त पोइ ही रियासत किथे आहे? ही सिंध गवर्नमेंट किथे आहे? ऐं हीअ 18वीं तरमीम ते छा ते थी तगे? हीअ 18वीं तरमीम खां पोइ हिननि वटि जेके इख़्तियार आहिनि छा उहे असांजे तव्हांखे दॿाइण लाइ असांजे तव्हांजी ज़मीनूं फुरण जे लाइ असांजे तव्हां जूं रिसोर्सिस फुरण जे लाइ आहिनि? ही वञी उन्हनि सां ई बीहनि था। ही उन्हनि जा कानून ठहियल आहिनि। ही असेंबलियूं बर्तानिया जे दौर खां कानूनी निज़ाम ठहियल आहे। ही पंहिंजे ई कानून खां डिॼनि था। असां तव्हां त नथा डिॼूं न। फौजी त वई न हिननि जी अदालतुनि में पटिशन दाख़िल करणु। छो अञा ताईं जवाबु न आयो आहे? ही पंहिंजे हिन हाकमियत जे ख़ौफ़ खां डिॼनि था। हे असां अवाम खां डिॼनि था। असां जॾहिं ताक़त बणियासीं जुड़ियासीं जीअं हिते जुड़िया आहियूं हिननि खे दग न मिलंदो पंहिंजो सिर बचाइण लाइ। मां वरी बि तव्हां सभिनीनि जो खे लाल सलाम पेश कयां थी। 12 ते अवामी वर्कर्स पार्टी सभिनी सिंध जे ज़िलनि में सिंगार जे करे एहतजाज कंदी। 18 ते असां हिते नसीराबाद में सिंध लेवल जो एहतजाज कंदासीं ऐं मां सभिनीनि साथियुनि खे गुज़ारिश कयां थी त सभु साथी मुठ थियो न त जॾहिं हिकु हिकु खॼिबो वेंदो असां ॿिए लाइ न बीहंदासीं सुभाणे असां लाइ बि को न बीहंदो। इन करे ॾाढो ॾुखियो थी पियो शागिर्द लाइ औरत लाइ पंहिंजे क़ौम लाइ। पर सवाल तॾहिं आहे तारीख़ खे ॾिसंदे जॾहिं वक़्तु ॾुखियो थींदो आहे त उन वक़्तु असांखे जहिड़ो जदोजहद लाज़मी थी वेंदी आहे। जॾहिं जीअणु ॾुखियो थी वेंदो आहे तॾहिं जीअणु लाज़मी थींदो आहे। अॼु असांखे लाज़मी न अमल में थियणो आहे। सुख सलाम।